असगर चौधरी जो चंगो चंगो मां चयो साहब के चयोमांसि पैसा तोखे हिकिड़ी ॻाल्हि सां ॾींदासीं जो असां चङे पंहिंजे खे बीहारींदासीं उन छा जा पैसा पोटे तव्हां खां? पैसा वठे पियो त मां तव्हांजी FIR कंदुमि तव्हांखे न त मां सरकारी पंहिंजी FIR कंदुमि होॾो 5 लख वठी आयो पोइ चई तव्हांजी FIR कंदुमि जे तव्हां सां ज़ुल्म आहे पैसा तव्हां खां 2.5 लख वठंदुमि तॾहिं तव्हांजो नाले जी FIR थी न त तव्हांजे केस में तव्हांखे ई मोकिलींदुमि हितां छा कयो आहे मूं बकरियूं खपायूं आहिनि कंहिं संगत वारे ॾे कंहिंखां 5000 कंहिंखां 6000 हिनखे मां 2.5 लख रुपया करे ॾिना आहिनि कंहिंखे न करे सूबेदार खे 2.5 लख रुपया ॾिना करे न असां पाण बीठा आहियूं असगर चौधरी बीठो आहे असगर घणे थो ॾियसि मां साईं तूं घणे ॾियसि चङो आहे हिते असगर चौधरी जेको आहे सो चङो आहे लोफर न आहे चङो आहे उन चयो भाउ ठीकु आहे जे तूं वठी थो ऐं FIR बि हिननि जे नाले ते ऐं ज़ुल्म बि हिननि सां पहिरियों नंबर तोखे पैसा न वठणु खपनि असगर चयो जे वठी थो त मां ॿुधायां माण्हू बि ॾियणा पवंदई जेको बि ॻाल्हि आहे मां ॿुधायां त जेको केस तोखे हक़ानी आहे माण्हू जवाबदार सिधा ॿुधणा पवंदई 2.5 लख असां खां वठी जेॾीमहिल हुननि 5 लख ॾिना फरियादी सूबेदार पाण चो वंगारू हुई पाण चो जंहिंजे सामने जायूं बि टायूं बि हुन भॼ डुक बि असां ते लठनि जो